दोस्तों उम्मीद है क्या दोस्तों बिल्कुल ठीक ठाक हो बिल्कुल ठीक ठाक हाँ अज जो व्लॉग तमाम बेहतरीन थियण वारो आहे। मां पंहिंजो ॻोठ आयो आहियां ऐं तव्हांखे बंदर ॾेखारींदासीं ऐं जेको हारी के कीन में कमु कनि था ऐं कणिक वारनि था उहो सभु कुझु ॾेखारींदासीं। तमामु बेहतरीन व्लॉग थी रहियो आहे। पोयां तव्हां ॻोठड़ा ॾिसी रहिया आहियो। व्लॉग खे अॻिते वधायूं था पर रिक्वेस्ट इहा आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। दादा वसू जो रिव्यू ॿुधो। हाँ भाई तो बंदी कर ले बोल साड़ी भी नहीं दादा दिलदार मुझे मासा ते रिव्यू ॿुधो छा थो चवणु चाहे माण्हुनि खे। अब आगे गंजा हुंदा अन्न धन खणी हर शइ रखंदा हुन जी जाइ ते हाणे पलाल धोएदा रखूं। वाह वाह इहो छाजे लाइ? इहो इन लाइ त हिनजा भाइर ने पंज कमाए खाईंदा ते माल काॾे वेंदो। हाणे माल त पछाड़ी पलाल खाईंदो न। सही ॻाल्हि माल पलाल खाईंदो उहो जीअं रहंदो। तव्हां छा खाईंदो? खाईंदा ते अला माल का रब न छॾींदो। हे हारी आहिनि जेके पंहिंजा नोड़ ठाहे रहिया आहिनि ऐं पलाल धोईंदा। हलूं था अॻिते। तव्हांखे कुझु चवणु चाहींदो? हा तव्हां ॿुधायो। असांजो एॾो सस्तो वियो आहे ऐं भाड़ो 8,000 रुपया कटो थी वियो आहे। असां हारी माण्हू ग़रीब माण्हू काॾा वञूं। कणिक ॾिसो कणिक इहा विचो निकिरी वई आहे। असांजे अन खे अघु न आहे। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं। हाणे तव्हांखे हिन साल फ़ाइदो पियो या न? हिन साल त असां गंद में पूरा वञा पेट न कोन जे बची पियो ज़िमीदारनि जो। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं। हे इमरान ख़ान सां ज़ुल्म कयो आहे। भाण चोट ॼाणे छॾिया अथई। असांजे अन खे अघु ई न आहे बाबा। हाणे वधूं था पंहिंजे ब्लॉग खां। हे ट्रैक्टर हली रहिया आहिनि जेके कीअं काए रहिया आहिनि बनी में ऐं बेहतरीन ब्लॉग थी रहियो आहे। तव्हां दोस्तनि खां अर्ज़ु इहो आहे त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। तव्हांखे बाक़ाइदा मज़ो ईंदो। अञा तव्हांखे इंट्रस्टिंग शयूं ॾेखारींदासीं ऐं असांजे चैनल खे अञा सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कजो। महिरबानी थींदी तव्हां दोस्तनि जी। त हा दोस्तो हाणे हलूं था अॻिते। हाँ दियो भले कुछ बेबा वाकई हारनि जी ज़िंदगी तमामु ॾुखी आहे। राति ॾींहुं मननि में महिनत कंदा आहिनि पर पोइ बि माना हिननि खे ओतिरो हक़ु नथो मिले। अन्न सस्ता था वञनि तमामु घणा। हिननि लाइ कुझु कयो, महिरबानी कयो दोस्तो। हिन वीडियो खे अॻिते शेयर कयो त जीअं सॼी दुनिया ॾिसे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी थींदी। दोस्तों जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो मूंखे पंहिंजे यूट्यूब चैनल ते धमक ऑफिशियल तव्हां दोस्तनि खां अर्ज़ु आहे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। तव्हां दोस्तनि जी महिरबानी थींदी। दादा धमक ऑफिशियल के सब्सक्राइब क्यों, लाइक क्यों मिठड़ो दोस्तों।